क़दीम कहाणियुनि में सदाबहार जवानी खां वेंदे आबे हयात जो ज़िक्र अचे थो ऐं आबे हयात या सदाबहार जवानी जी खोजना लाइ कोशिशूं पिणु कयूं वयूं जिन जो पिणु ज़िक्र कहाणियुनि में अचे थो। पर अव्हां खे हैरत जोगी ॻाल्हि ॿुधायूं त के अहिड़ियूं मख़लूक़ूं बि आहिनि जिन उमिरि वधण वारे कुदरती अमल खे रोकण या उन खे मोटाइण जो राज़ ॼाणे वरितो आहे। बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। इहे जानदार हक़ीक़त में मौजूद आहिनि। ही उहे जानवर आहिनि जेके हयातियाती तौर ते लाफ़ानी आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त जेसिताईं को शिकारी बीमारी या माहौल में वॾी का तब्दीली हिननि खे न मारे ही जीअरा रहनि था। साइंसदान इन्हनि पुरस्रार जानदारनि जे राज़नि तां पर्दो खणण जी कोशिश करे रहिया आहिनि त जीअं ॼाणे सघनि त छा असां बि पंहिंजी उमिरि वधण खे रोके सघूं था। इहे टे हैरत जोगा जानदार प्लीनेरिया, हाइड्रा, ट्रिटोप्सिस डोहिरनी या लाफ़ानी जेलीफिश आहिनि। नंबर 1, प्लीनेरिया अहिड़ा जीवड़ा आहिनि जेके सॼी दुनिया में मिलनि था ऐं ही लामहदूद स्टेम सेल्स पैदा करे सघनि था। प्लीनेरिया ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकु जेके जिनसी तौर ते जनम वठनि था, ॿिया जेके पंहिंजो पाण ॿिनि हिसनि में विरहाइजी नवां प्लीनेरिया बणिजी वञनि था। नंबर 2, प्लीनेरिया जीअं हाइड्रा बि पंहिंजे जिस्म जे हिसनि खे ॿीहर ठाहे सघनि था। इन्हनि जी इम्कानी लाफ़ानियत बाबति सम्झण लाइ ज़रूरी आहे त असां इन्हनि जे स्टेम सेल्स खे सम्झूं जेके लामहदूद अंदाज़ में पंहिंजो पाण पैदा थींदा रहनि था। असुल में हाइड्रा जो समूरो जिस्म ई ईअं लॻे थो जीअं ही पाण मुरादो तयारु थींदड़ स्टेम सेल्स मां ठहियो हुजे। सालनि ताईं हिननि जो जाइज़ो वठण खां पोइ बि हिननि जी उमिरि वधण जा के असर न ॾिठा विया। नंबर 3, लाफ़ानी जेलीफिश सामूंडी पाणी में मिले थी जंहिंजो साइंसी नालो ट्रिटोप्सिस डोहिरनी आहे। ही नंढी हूंदी आहे ऐं हिन बाबति चयो वञे थो त ही पंहिंजी ज़िंदगी खे वरजाए थी याने वापसि करे थी। जॾहिं ही दॿाअ जो शिकार हुजे त पंहिंजो पाण खे पंहिंजे शुरूआती दौर में वठी वञे थी। इहो ईअं ई आहे जीअं को पोपट ॿीहर जीत जी शिकिल इख्तियार करे वठे। ईअं ट्रांस डिफरेंशिएशन मरहले ज़रिए थींदो आहे। ट्रांस डिफरेंशिएशन तॾहिं थींदी आहे जॾहिं मुकमल तौर ते बालिग सेल्स पाण खे हिकु ॿिए क़िस्म जे बालिग सेल्स में तब्दील करे वठनि। साइंसदाननि लाइ इहो समूरो मरहलो अञा ताईं हिकु राज़ बणियल आहे। रुगो इहो ई न पर जेलीफिश जॾहिं पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआती सूरत में मोटी वञे थी त ही संदसि जीनियाती कोड रखंदड़ ॿियनि जानदारनि खे बि जनम ॾिए थी याने अहिड़ी रीति पाण खे नई ज़िंदगी ॾियण सां गॾोगॾु ही पंहिंजूं कापियूं बि तयारु करे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk